अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ सां गॾु आऊं आहियां बिशारत सुमरो। आया संझा सैयद हल्लासी हेडलाइंस पर। वज़ीर आज़म इमरान खान चयो आहे त अफ़सोस आहे त कुझु सियासी ऐं मज़हबी जमायतूं इस्लाम जो नालो ग़लति इस्तेमालु कंदियूं आहिनि। असां सभिनी जो मक़सदु हिकु ई आहे, सभई दीन ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां प्यारु करियूं था। पंहिंजे ई मुल्क में भञ ड्रा करण सां मग़रिब ते को बि फ़र्क़ु नथो पवंदो। वाइदो थो करियां त नामूस रिसालत बाबति मुस्लमान मुल्कनि सां गॾिजी मुंहुं हलाईंदुसि। इस्लामाबाद में मार्गल्ला हाईवे मंसूबे जे इफ़्तिताही तक़रीब खे ख़िताब चवे थो, अंग्रेज़नि जा पोखियल ॿेला बि असां ख़तमु करे छॾिया। माहौलियात खे ठीकु न कयो वियो त ईंदड़ वक़्त में पाणी जी खोट समेत वॾा मसइला पैदा थींदा। इस्लामाबाद की एहतसाब अदालत में जाली बैंक अकाउंट्स रेफरेंस की ॿुधणी। सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह अदालत में पेश। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो चवणु आहे त कराची खे बिजली फ्राहम कंदड़ मंसूबे बाबति घुरायो वियो आहे। हुकूमत मज़हबी जमायत सां मुआहिदो करे ग़लति कयो। सिंध में मज़हबी जमायतुनि सां राब्ता कया आहिनि। के इलेक्ट्रिक 650 मेगावाट बिजली वफ़ाक़ खां वठे थो। नैब जी इंक्वायरी करे असांखे पैसा न पिया मिलनि। ट्रांसपोर्ट बंदि करण वारी ॻाल्हि ते अमल न कयो वियो। लॻे थो वफ़ाक़ कुझु न कंदो। असांखे ट्रांसपोर्ट पाण बंदि करणी पवंदी। हर माण्हू खे पुरअमन एहतजाज जो हक़ आहे, न रोकींदासीं। CTD ऐं रेंजर्स जी जामशोरे में गॾियल कार्रवाई। DIG CTD उमर शाहिद ऐं रेंजर्स इख़्तियारनि जो चवणु आहे त जामशोरे मां ॿिनि आपघाती बमबारनि समेत 5 दहशतगर्दनि खे गिरफ़्तार कयो वियो। गिरफ़्तार दहशतगर्दनि PTC सईदाबाद ते हमले जो मनसूबो जोड़ियो हो। मुल्क में कोरोना वायरस जा हानिया जारी। कोरोना वायरस वधीक 73 ॼणनि खां हयातियूं खसे वरितियूं। फौतुनि जो अंग वधीक 16,216 थी वियो। NCOC मूजिबि गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 5,152 नवां केस आहे। टंडो आदम विझो बिजली जी तार किरण सबबि 3 ॼणा सड़ी फोत। इतलाबाद पुलिस पहुची लाश खणाए अस्पताल मुंतक़िल कया। फोतियुनि में हकीम छुटो, कादुर छुटो ऐं जावेद शामिल। पुलिस जो चवणु आहे त मोटरसाइकिल ते बिजली जी तार किरण सबबि 3 ॼणा फोत थिया आहिनि। मोइन जो दड़ो में किंग प्रेस जे मुजसमे जी तज़लील वारे केस में अगभराई। पुलिस जी रतोदेरो मां 2 जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जी दावा। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार गुल मोहम्मद हुलियो ऐं पुट तामीर हुसैन खे गिरफ़्तार कयो आहे। जल्द 3 जवाबदार खे बि गिरफ़्तार कयो वेंदो। गंभट भरिसां ॻोठ लहड़ी उजण में नारेजा ऐं उजण बिरादरी जे 2 धुरियुनि में झेड़ो। हथियारबंदनि जी फायरिंग में औरत समेत 2 ॼणा मारिजी विया। हिकु औरत ज़ख़्मी। मारिजी वियलनि में वज़ीर उजण ऐं राहत खातूं शामिल। धुरियुनि में छिकताण बरक़रार। पडीदन में मोटरसाइकिल ऐं रिक्शा में आमू साम्हूं टक्कर। रिक्शा ड्राइवर कासिम ॾखण फौत थी वियो। ॾखण भरिसां ॻोठ मोहम्मद चुटल में नीगर वाजिद ट्रैक्टर ट्राली हेठां अची फौत थी वियो। लाड़काणे जी मुमताज़ कॉलोनी जो रहवासी नीगर इरफान लोहर पिस्टल मां गोली छुटण सबबि फौत थी वियो। घर में कोराम अची वियो। कोट डीजी जे इलाइक़े ॼानी बुरड़ा मां नारी काइनात उजण पुरसराट नमूने गुम थी वई आहे। वारसनि शख़्स ज़ाहिर कयो आहे नारी मीरवा कैनाल में टिपो ॾेई आपघात कयो आहे। पुलिस जो चवणु आहे त वाक़िए जी जांच हलंदड़ आहे। ठुल वेझो पुलिस पारां मुक़ाबले दौरान 2 मुग़वियुनि केवल बागड़ी ऐं मूसा पठान खे बाज़ियाब कराइण जी दावा। इलाइक़े में मुग़वियुनि खे भुंग एवज़ बाज़ियाब करण जा चोॿो।
ऐं ठरी मीरबा भरसा ॻोठ हकीम जामरी में नीगर सां जवाबदारनि पारां मुबैना तौर बदफैली जी कोशिश। पुलिस जो चवणु आहे त मामले जी जांच हलंदड़ आहे।